दुकान वारा हिकड़ी चिप्स त दे। साहब वॾा अचे चटपटी चिप्स वठो। ही छा मां तोखे हिकड़ो दाणो त कोन चयो, वॾो पैकेट दे पूरो। शायद तव्हां खुलियल चिप्स न आहियो खाईंदा, पहले ॿुधायो आहे न। अचे ही वठो। बेखबर घणा पैसा थी या? 450 रुपया तव्हांजा खाते में पहिरियां ई लिखिया पिया आहिनि, बाक़ी 50 रुपये चिप्स जो आहे। ठीक आ, 500 रुपया तोखे मां ॾियां थो। पटू त मां पंहिंजो घर विसारे आयो आहियां। मां 1 मिनट में आयुसि। असांजी सिंध जी अवाम भी सुतल आहे न, देर सां उथदी आहे। रोड रस्ता असांजा खाली लगा पिया आहिनि। कोई अचे मुर्गो फसायांसि तो। अरे बी 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 बी, अरे ना बीठो, ज़ू कई हलियो वियो। मुंहिंजो भाउ ई कोन थियुसि। चलो ठीक आहे, इहा ॻाल्हि आहे न, कोई ॿियो न जुगाड़ थो हलायां। दे ख़बर दुकान वारा, तो वटि कोई वॾो डंडो पियो आहे? पर ही डंडो सफ़ाई वारो असां वटि पियो आहे, जेके असां छत जो संजारो साफ़ कंदा आहियूं। मूंखे दे। अचे ही वटि। दुकान वारा, मां 1 मिनट में तोखे मुटाए थो ॾियां इहो डंडो। हे डंडो सही आहे। पुलिस वारो मूंसां करे छा थो? पहिरियां चई त मां पैसा ॾियां थो, पैसा ई कोन ॾेई वियो, वरी उत्तर में डंडो ई खणी वियो। तोखे तमीज़ न जे हितां भॼाई वेंदो आहे गाॾी, मांखे लॻे मुंहिंजो नुक़सान थिए, तकलीफ़ थिए मूंखे, त केरु भरे ॾींदो? साहब गलती तव्हांजी आहे, तव्हां अॻु आया हुआ न, मां पंहिंजो वञा पियो न। मां अची वियुमि त पोइ छा थियो? तूं डंडो कोन तकियो? तव्हां त मूंखे नज़रिया वेही कान, तव्हांजो हेॾो वॾो डंडो ॾिसी करे मां ड्रिजी वियुमि, तॾहिं त मां ब्रेक ॾिनी आहे। कल जा अंधा, हेॾो सॼो मोगो जमादार तोखे न नज़र आयो ऐं ही डंडो ॾिसी करे तूं ड्रिजी वएं। दे ख़बर काॾे अचवञ लॻी पई आहे? घड़ी घड़ी बाज़ार अचवञ इन्ही करे लॻी पई आहे, असांजी शादी आहे। तूं हाणे परणो कंदे, कॾहिं खां रिश्तो तुंहिंजो थी वियो? मुंहिंजी अछी ॾाढ़ी थी वई आहे, अञा मां रिश्तो न कयो आहे, मूंखे कोई ॾेवे कोन थो। साहब मुंहिंजी शादी न आहे, मुंहिंजे ॾाॾे जी आहे। तुआरे ॾाॾे शादी पहिला कोन कई, हाणे शादी करे थो, त पोइ तूं कीअं निकिरी आहीं पहिला? मां इन दुनिया में पहिरें कोन आयो, मुंहिंजे ॾाॾे जूं पहिरें 3 शादियूं थियल आहिनि, हाणे चौथी जी तयारी आहे, चौथी करे थो। हर मर्द असांजो 4 शादियूं कंदो आहे। बेशक तोणे 4 शादियूं करो, तोणे 8 करो, तव्हांजी मर्ज़ी। वञी सिंध जी अवाम वधायो। हेलमेट किथे आहे तुंहिंजो? साहब हेलमेट त मूंखे घर विसरी वियो। अच्छा, हेलमेट घर रखे ईंदा आहियो, पोइ मोटर ते छो चढ़ंदा आहियो? पंध काए विया करो न, तो जो चालान कटबो। साहब चालान न कटो, ईअं न करो, असांखे बैंक में वञी वञी चक्कर कटे कटे थकी पवंदो, हिते ॾे वाट जी ॻाल्हि करो। अच्छा, त पोइ जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे, छा ॾींदे मूंखे? 500 रुपया पिया आहिनि, ॾियां त। चलो ठीक आहे, ॿिए चक्कर हेलमेट ना पातो ई न, वॾी बेइज्जती कंदो साईं। इन रस्ते सां न गुज़र कंजाई। हल हाणे निकिर निकिर, बेइज्जती कंजा जा। हल बगैर हेलमेट जे वरी मोटरसाइकिल हलाइनि था, पंहिंजी एहतियात नथा करनि। मुंहिंजो कम त थी वियो। दुकान वारा ही वटि पंहिंजो डंडो संभार ऐं अचे ही वटि 500 रुपयो। हाणे पंहिंजो खातो क्लियर थी वियो। साहब वॾा, दुकान में अंदर अचण जी तकलीफ़ कंदो? छो भला, ख़ैर त आहे। चलो ठहियो, मां अचां थो जेकॾहिं तूं चवीं थो त। मूंखे हिते दुकान जे अंदर छो घुराई? साहब ड्यूटी सां गॾु तव्हां रिश्वत वठंदा आहियो? न, मोगो हवालदार कॾहिं बि रिश्वत न वठंदो आहे। केरु चवे थो त रिश्वत वठंदो आहे? इहे कूड़ियूं अफ़वाहूं आहिनि। मां पंहिंजी गुनाहगार अखियुनि सां ॾिठो आहे, मोटरसाइकिल वारे खे तूं डंडे सां बीहारे करे उनखां 500 रुपया वठता हुया। हराम खोर, तूं ॾिसी वठतो? हा, मूं ॾिसी वठतो आहे। इहा ड्रामेबाज़ी आहे। हस्कार उनखे बीहायुमि, पेट त पालणो आहे। मां आहियां हड हराम, कम कंदो कोन। हे वर्दी आहे किराए जी। किराए जी? मां पुलिस वारो न आहियां। पुलिस वारो न आहियो? न, बस ये ड्रामेबाज़ी करां थो, पेट भी त पालणो आहे न। हे किराए जी वर्दी मुटाए ॾियां, मोगे जी मार ख़बर न चार।